बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बादु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन इकराम, असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया हूं। असांजो मौज़ू सुखुन हुयो निमाज़ जी फ़ज़ीलत क़ुरान जी रोशनी में, निमाज़ जी फ़ज़ीलत अहादीस जी रोशनी में ऐं निमाज़ जी फ़ज़ीलत फ़रामीन मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमाननि जे मुताबिक़। ही ॿारहीं नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया हूं। असांजो मौज़ू सुखुन हुयो। इंशाअल्लाह जेको अॼु असां उनखे ज़िक्र कंदासीं वधीक पंहिंजे नशिस्त खे, ऐं पोयनि जेका पोइते असां ज़िक्र करे आया आहियूं उन जे हवाले सां हिनखे कंटिन्यू कंदासीं। ऐं जेतिरी फ़ज़ीलत ऐं अहमियत निमाज़ जी बयानु कई वई आहे ओतिरी फ़ज़ीलत ॿिए कंहिं जी बयानु न कई वई आहे। निमाज़ शरीयत इस्लाम में मुहिम तरीन हैसियत रखे थी। निमाज़ हर बालिग़ ऐं हर आक़िल ते वाजिबु ऐं फ़र्ज़ु आहे। कंहिं बि हालत में हिकु मुसलमान खां निमाज़ साक़ित न आहे, चाहे इंसान हज़र जी सूरत में हुजे, सफ़र में हुजे, ऐं बीमार आहे या ग़रक़ थी रहियो आहे, जंग जी सूरत में आहे, कंहिं बि हालत में निमाज़ उन शख़्स खां माफ़ न आहे। हाँ, लेकिन उन निमाज़ जी कैफ़ियत में ऐं जेका कमियत ऐं कैफ़ियत में किथे किथे फ़र्क़ु आहे, लेकिन कंहिं बि हालत में इंसान खां उहा निमाज़ साक़ित न आहे। हज़रत मोहतरम कि अगरि हिकु शख़्स सम्झे थो त मूं ज़िंदगी में को बि अहिड़ो को वॾो गुनाह न आहे कयो, लेकिन उहो निमाज़ पढ़ंदड़ मज़ा न आहे, त यकीनन ईअं सम्झो त माना उहो हिकु गुनाह कबीरा में मुब्तला आहे। छो त निमाज़ खे तर्क करणु माना ईअं आहे त ॼण हिकु इंसान जेको आहे कंहिं वॾे गुनाह में मुब्तला थियण जो सबबु आहे। अगरि असां ॾिसूं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी हयात तैयबा ते, ज़िंदगी तैयबा ते जी आख़िरी लम्हनि में अगरि असां नज़र कयूं त उन ॻाल्हि जी तरफ़ यकीनन असांखे अंदाज़ो थी वेंदो त निमाज़ पढ़ण जी फ़ज़ीलत ऐं उन जा अहमियत छा आहिनि। मुहर्रमुल हराम आशूरा जे ॾींहुं जॾहिं एतिरे त आलम आहे, यानी जंग जी सूरत आहे, जंग, प्यास, ज़ख़्म, ॾुख, तकलीफ़ूं, अहले हरम ऐं ॿारनि जूं परेशानियुनि जी फ़िक्र में माहौल आहे, पोइ बि उन वक़्तु इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम न सिर्फ़ु निमाज़ खे अंजाम ॾिनो, बल्कि मौला निमाज़ खे अव्वल वक़्त में पढ़नि था। हीउ हिकु अहिड़ो वक़्तु हो जिते इंसानु पंहिंजो होश विञाए वेही रहंदो आहे। लिहाज़ा अहिड़े माहौल में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे मुजाहिदनि खे पंहिंजे सहाबनि सां गॾु करबला जी गर्म रेत में अव्वल वक़्त में मौला निमाज़ पढ़ी करे ता क़यामत ताईं पंहिंजे मुहिबनि खे, पंहिंजे अज़ादारनि खे, पंहिंजे मातमदारनि खे दर्स ॾेई आहे त इंसान ते केतिरो बि सख़्तु वक़्तु अची बि वञे त कोशिशि करणु खपे त इबादत ख़ुदा खे उन जी सही ऐं फ़ज़ीलत जे वक़्त में अंजाम ॾेई सघे, अदा कयो वञे। त अव्वल वक़्तु निमाज़ पढ़ण सां गॾु इंसान जेॾी महिल अव्वल वक़्त में निमाज़ पढ़ंदो आहे त उनजो हिकु अहिड़ो बि फ़ाइदो आहे त शैतान मरदूद हमेशह उन निमाज़ी खां ख़ौफ़ज़दा रहंदो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे नाना रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकु हदीस नक़ल कनि था त ला यज़ालु शैतानु ज़ाइरन मिनल मुअमिन मा हाफ़ज़ अला सलवातिल ख़म्स फ़इज़ा ज़यअहुन्न तजर्रअ अलैहि फ़अदख़लहु फ़िल अज़ाइम। जेको मोमिन पंहिंजी 5 वक़्त जी निमाज़ खे अव्वल वक़्त में पढ़ण जी पाबंदी कंदो आहे त शैतान उन सां हमेशह ख़ौफ़ज़दा रहंदो आहे। ऐं जीअं ही शख़्स पाबंदी वक़्त खे ख़तमु करे छॾींदो आहे त शैतान खे हिन जे मथां जुरअत हासिलु थी वेंदी आहे ऐं शैतान हिन खे हिकु वॾे गुनाह में मुब्तला करे छॾींदो आहे। त अज़ीज़न मोहतरम, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन अमल ऐं हिन हदीस मां ही नतीजो हासिलु थियो आहे त निमाज़ जी वक़्त जी पाबंदी, निमाज़ जी अहमियत ऐं निमाज़ जी फ़ज़ीलत ऐं मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन सीरत ते अमल कंदे इंसानु पंहिंजो पाण खे कंहिं मंज़िल ते पहुचाइण में कामयाबी हासिलु करे छॾींदो आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।